अस्सलाम वालेकुम, मां असलाउद्दीन अवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। तव्हां सां जे तजुर्बे मां ज़रूरु इहा ॻाल्हि गुज़री हूंदी या ॾिठो हूंदोसीं त जॾहिं कंहिं बि एग्ज़ाम जी असां मतिलबु बाक़ाइदे तयारी कंदा आहियूं, उन जा बुक्स पढ़ंदा आहियूं, डे नाइट नोट्स ठाहींदा आहियूं, मतिलबु नोट्स असां वठंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं। पर तव्हां इहो ज़रूरु ॾिठो हूंदो त जॾहिं असां टेस्ट में अपीयर थींदा आहियूं त या त असां को सुवाल विसरी वेंदा आहिनि, या त उहे सुवाल ईंदा न आहिनि जेके असीं पढ़िया हूंदा आहिनि, या त ईअं थींदो आहे त कुझु सुवाल टिक करण में असांखो एतिरो टाइम ज़ाया थी वेंदो आहे जो बक़ाया टाइम असांखे नाहे मिली सघंदो त ॿियनि सुवालनि खे ॾिसूं ऐं पढ़ूं। नतीजो इहो निकिरंदो आहे त काफ़ी कैंडिडेट्स अगरि 1000 अप्लाई कनि त 100 पास थींदा आहिनि, 100 अप्लाई कनि त 1000 पास थींदा आहिनि। ऐं साइंस जी तहक़ीक़ इन सुवाल जे जवाब में छा थी चवे, साइंस जो काफ़ी रिसर्चिस आहिनि इन ते। असीं सिंधी थॉट्स जे प्लेटफॉर्म ते इहो ड्रामो बि ठाहियो हुयोसीं, कामयाब शागिर्द जूं निशानियूं, लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, हिनखे ज़रूरु ॾिसी वठंदव। त साइंस चवे थी त जॾहिं तव्हां टेस्ट जी तयारी कयो था त पाण खे उन माहौल मां बार बार गुज़ारियो जंहिंजी तव्हां तयारी कयो था। फ़र्ज़ु कयो अगरि टेस्ट में 60 मिंटनि जो टाइम आहे, 90 मिंटनि जो टाइम आहे, त 90 मिंटनि जे टाइम में तव्हां 100 MCQs मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जा पाण हल कयो। जॾहिं तव्हां इन मरहलनि मां बार बार गुज़रंदव त तव्हां उन टेस्ट जे ख़ौफ़ खां, टेस्ट जे स्ट्रेस खां, रिमेंबरिंग जे स्ट्रेस खां ॿाहिरि निकिरी ईंदव। ॿिए नंबर ते जेको असां सां मसइलो पेश ईंदो आहे उहा आहे सुवाल यादि करण जो। काफ़ी सुवाल यादि हूंदा आहिनि, बाद में विसरी वेंदा आहिनि, यादि न आहिनि थींदा। हाणे इन जे जवाब में साइंस जी रिसर्च छा थी चए त जेकी शयूं तव्हांजे जज़्बात सां कनेक्टेड हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे हमेशह यादि रहंदियूं। उनजो नंढो मिसाल बि ॾींदा आहिनि त अगरि तव्हां हिकिड़ी जॻह तां डेली बेसिस ते गुज़रो, तव्हांखे उहा जॻह, उहा हंधि या उते छा गुज़रियो, केरु बीठो यादि न हूंदो, पर ख़ुदा न ख़ास्ता उन जॻह ते कोई एक्सीडेंट थिए थो। हाणे तव्हां खां उहा जॻह, उहो एक्सीडेंट कॾहिं बि न विसरंदो, छो त हाणे उहो एक्सीडेंट या उहा जॻह तव्हांजे इमोशन सां जुड़ी वई। अहिड़े ई तरीक़े सां साइंस चए थी त जिन सुवालनि जे जवाब खे तव्हां जज़्बात सां कनेक्ट कंदव उहे तव्हां खां कॾहिं बि न विसरंदा। उनखां बाद में अगरि असां ॾिसूं त जॾहिं असां कंहिं बि इम्तिहान जी तयारी कंदा आहियूं त असां उन जा पास पेपर्स मतिलबु फाइंड कंदा आहियूं त जेकर पास पेपर मिली वञनि, उन्हनि कहिड़े तरह सां सुवाल ॾिना आहिनि, कीअं, केतिरा आहिनि, कहिड़े पोर्शन मां कहिड़े तरीक़े सां ॾियनि था। इहो बि इलाही मसइलो हूंदो आहे त काफ़िनि खे पास पेपर न आहिनि मिली सघंदा, वरी मिलंदा आहिनि त उन्हनि खे हल करणु, उनखां बाद में उन्हनि खे यादि करणु। हाणे इन्हनि टिनिनि शयुनि जो पूराव कंदे सभ खां पहिरियां तव्हांखे उन मरहले मां गुज़ारणु, नंबर ॿियो तव्हांखे उन सुवाल जे जवाब सां जज़्बाती कनेक्ट करणु, टे नंबर ते जेको MCQs यानी जेको पास्ट पेपर हूंदा आहिनि उहे उन जॻह ते मिलणु। इन्हनि टिनिनि शयुनि जो पूराव कंदे राजा सांस साहब यूनिवर्सल MCQs नाले हिकु ऐप डेवलप कई आहे जेका कमाल जी आहे। इन्हनि टिनिनि शयुनि खे साईं जन ज़हन में रखियो आहे ऐं इन्हनि टिनिनि शयुनि जो भरपूर इस्तेमालु आहे। सभ खां पहिरियां टेस्ट में असांखे कुझु सेकेंड्स हूंदा आहिनि हिकु सुवाल खे हल करण लाइ। यकीननि हिन ऐप में जेके सब्जेक्ट्स ॾिना विया आहिनि, जीअं एजुकेशन थी वियो, ग्रामर थी वियो, सिंधी थी वियो, जनरल नॉलेज थी वई, एवरीडे साइंस थी वई, अहिड़नि सब्जेक्ट्स खे उन्हनि MCQs में कन्वर्ट कयो आहे। MCQs हिकिड़े टाइम पीरियड जे अंदरि हलनि था। अगरि तव्हां उनखे टिक कयो था त उनखां पोइ रेड उन ते अचे थो जेको तव्हां ग़लति कयो आहे, ऐं ग्रीन उन ते अचे थो जेको तव्हां सही कयो आहे। हाणे असां पहिरियों त ॾिसूं त उन माहौल मां गुज़रियासीं, यानी असांखे टेस्ट में टाइम ॾिनल हूंदो आहे, उन टाइम मां गुज़रियासीं। ॿिए नंबर ते जज़्बात सां कनेक्ट थी, कीअं, जॾहिं बि असां कोई मतिलबु ऑनलाइन गेम खेॾंदा आहियूं या ऑनलाइन अहिड़ो कुझु कमु कंदा आहियूं, या इवन असां जॾहिं टेस्ट खां बाद में MCQs चेक कंदा आहियूं ऐं ग़लति वञण खां पोइ असांखे हिकिड़ो जज़्बाती मतिलबु थोरो हिकिड़ो ॾुख बि थींदो आहे, गुस्सो बि ईंदो आहे त मां इहो छो कनेक्ट, मतिलबु इहो छो कयो, मां हे छो न कयो। हाणे जॾहिं तव्हां उन ऐप में अंदरि ईंदव ऐं को सुवाल टिक कंदव ऐं तव्हांजो ग़लति वेंदो त यकीननि तव्हांजी फ़ौरन नज़र पवंदी तव्हांजे उन सही जवाब ते जिते ग्रीन टिक ईंदो। ऐं इन सां छा थींदो, तव्हांजी इमोशनल कनेक्शन बि थींदो। ऐं हिकिड़ो नंढो मूं इहो तजुर्बो बि कयो, जेके सुवाल मूंखे सिंधी ग्रामर में या सिंधीअ में न पिया अचनि ऐं जेके ग़लति वञनि पिया, ऐं उन टाइम हिकिड़ो थोरो गुस्सो बि अचे पियो पाण ते त मां हीउ छो न सही कयो, ऐं जंहिं महिल उन सही जवाब ते नज़र पए पई ऐं जॾहिं वरी ॿीहर ऐप हलाईंदे उहो सुवाल मुंहिंजे अॻियां अची पियो त मां उनखे सही टिक कयमि। त इहो ॿियो नंबर। टे नंबर ते इन में इहो ख़्यालु कयो वियो आहे त जेके पास्ट पेपर आहिनि SPSC जा, JST PST जा, सभिनीनि खे सुठे नमूने हिकु ज़बरदस्त हिकु ऑब्ज़र्वेशन जे टीम जे ऑब्ज़र्वेशन जे अंडर में इन्हनि खे रखियो वियो आहे। अगरि असां हिकिड़ो मिसाल वठूं था JST PST में सिंधी सब्जेक्ट जो, सिंधी सब्जेक्ट जा 3 पोर्शन आहिनि। हिकिड़ो आहे ग्रामर, हिकिड़ो आहे निसाब जेको सिंध टेक्स्ट जो आहे, 3 नंबर ते आहे सिंधी अदब। ऐं हिन ऐप में अगरि मां सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि कयां त उन्हनि टिनिनि शयुनि खे MCQs में परड़ियो वियो आहे।
अगरि तव्हां ॾिसंदो अक्सर मां जॾहिं क्लासिस हलायासीं असां पंहिंजे चैनल ते, त अक्सर माण्हू चवनि पिया त सर तव्हां असांखे पढ़ायो त था, इन जी MCQs टेस्ट वठो। यकीननि उहे ज़बरदस्त सही पिया चवनि, छो त जॾहिं MCQs टेस्ट में माण्हू क्रॉस कंदो त सुवालु उहो अचे कहिड़े अंदाज़ में थो, असांखे टिक कहिड़े अंदाज़ में करिणो आहे, सही कहिड़ो आहे, इन्हनि में गुज़ारण लाइ बि असांजे लाइ हिकिड़ो ज़रूरी आहे त असांखे अहिड़ो को मरहलो ॾिनो वञे ऐं उन्हनि सभिनीनि खे नज़र में रखंदे हीअ ऐप कमाल जी आहे। प्ले स्टोर तां सिंपली इनखे डाउनलोड कंदव, उन खां बाद में इनखे जीमेल अकाउंट सां कनेक्ट कंदव। ऐं ॿी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि साईं जन रखी आहे त इन में नंढा नंढा मुक़ाबला, यानी हाणे असां रांदि खेॾंदे खेॾंदे JST PST SST SPSC जी तयारी करे सघूं था हर सब्जेक्ट ते। यकीननि हीअ तव्हांजे लाइ ॾाढी फ्रूटफुल साबित थींदी। प्ले स्टोर तां डाउनलोड कयो, जीमेल सां कनेक्ट कयो, उन खां बाद में तव्हां जो कुझु हिन तरीक़े जो इंटरफेस खुली ईंदो त तव्हां हिन ए वारे आइकान खे जीअं सिलेक्ट कंदव त तव्हां उतां लैंग्वेज सिलेक्ट करे सघो था। काफ़ी कैंडिडेट्स सां इहो प्रॉब्लम हूंदो आहे त मतिलबु असांखे इंग्लिश नथी अचे, इंग्लिश जी वोकेब असांजी कमज़ोर आहे। सिंधीअ में जेकर जनरल नॉलेज हुजे, साइंस हुजे, कंप्यूटर हुजे त मां आसानी सां तयारी करे सघां थो। त यकीननि हिन में सिंधी बि रखी वई आहे सभु सब्जेक्टनि जी। तव्हां हुन सिंधी वारे ऑप्शन ते सिलेक्ट कंदव, टिक कंदो त तव्हांजा सभु सवाल क्विज़ जेके बि हूंदा तव्हांखे उहे सिंधीअ में मिलंदा। इंग्लिश में करणु चाहियो त इंग्लिश में मिलंदा। यकीननि हीअ ऐप ॾाढी तव्हां लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। हिन में जेके सब्जेक्ट रखिया विया आहिनि, एजुकेशन, इंग्लिश ग्रामर, एवरीडे साइंस, जनरल साइंस, मैथमेटिक्स। ऐं मैथमेटिक्स जे लाइ चवणु इहो ग़लति न हूंदो त जॾहिं मैथमेटिक्स असां हीअं नॉर्मल में पढ़ंदा आहियूं, मतिलबु छो त मैथमेटिक्स जी हिकिड़ी नफ़्सियात आहे त टेस्ट में कॾहिं बि अहिड़ो सुवालु न ईंदो जेको लेंदी हुजे। टेस्ट में अहिड़ो सुवालु ईंदो आहे जेको सेकेंड्स में हल थी सघे। ऐं असांखे उहे MCQs अगरि बार बार अॻियां अचनि ऐं असां मतिलबु उन्हनि खे थोरी प्रैक्टिस कंदा रहूं त यकीननि असांजे लाइ मैथ बि आसान थी वेंदी। इस्लामियात आहे, बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिज़िक्स आहे, जनरल नॉलेज। उन खां पोइ हिन ऐप में ज़बरदस्त ॻाल्हि इहा रखी वई आहे त जॾहिं तव्हां हिकिड़ी टेस्ट क्लियर करे वञो था, जंहिंमें तव्हां हुन में ग़लति सही सुवाल कयो था, उन खां पोइ तव्हांजे अॻियां रिज़ल्ट अचे थो। रिज़ल्ट अचण खां पोइ तव्हां हुन टेस्ट खे रिव्यू करे सघो था। रिव्यू करण सां इहो फ़ाइदो थींदो त असां ॾिसंदासीं त असां कहिड़ो सुवालु ग़लति टिक कयोसीं, हुन जो सही जवाबु छा आहे। इन मां तव्हां नोट्स मेकिंग करे सघो था, इन जी रीप्रैक्टिस करे सघो था। मतिलबु हिकु टेस्ट तव्हां रीअपियर करे बार बार तव्हां हुनखे पंहिंजे माहौल मां गुज़ारे, पाण उन माहौल मां गुज़री उन्हनि जा सुवाल टिक करे तव्हां हिन में बहितरीनु तयारी करे सघो था। यकीननि ही साईं जो कमाल जो शाहकार आहे, जेको असांखे कंहिं नेमत खां कंहिं तोहफ़े खां घटि न आहे। राजा सान साहब जी हिन एॾी ज़बरदस्त कोशिशि ते असीं साईं जन खे सलाम पेश कयूं था। ऐं तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट आहे त हिन पैगाम खे, हिन ऐप खे वधि खां वधि फैलायो त जीअं वधि खां वधि कैंडिडेट्स हिन मां फ़ाइदो वठी सघनि। इनशाअल्लाह यकीननि काफ़ी कैंडिडेट्स हिन ऐप जे तवसल सां सुठियूं मार्कूं खणी सघनि था ऐं पंहिंजी जॉब सिक्योर करे सघनि था। ऐं यकीननि इहा असांजी कामयाबी आहे ऐं असांजे सिंध जी कामयाबी आहे त अहिड़ा नौजवान, अहिड़ा इंसान अञा मौजूदु आहिनि जेके इन तरीक़े सां अमली मैदान में असांजी सिंध धरती जी ख़िदमत कनि था। साईं, वी प्राउड ऑफ यू। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह।